अस्सलाम वालेकुम दोस्तों, वीरन जी बस न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुको आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं त जी दोस्तों, त छा रुख़सार बेगम जे चवण ते छा शम्स शमीर ख़ान खे मारींदो या न दोस्तों। त इहो जेको आहे त धमाकेदार एपिसोड थियण वारो आहे। नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदो तव्हां त शमीर ख़ान वटि शम्स मिलण लाइ ईंदो ऐं हुते कुझु बि कहिड़ी बि हरकत करे सघे थो। या त हुन सां अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मिठियूं मिठियूं हुनखे पंहिंजो कंदो, या त हुनखे एंड टाइम माना मौक़ो ॾिसी हुनखे क़तल बि करे सघे थो। त शमीर ख़ान जेको आहे त होशियारु माण्हू आहे ऐं हुन ज़माने खे ॾिठो आहे ऐं हुनजी माना नंढड़ी जेका उमिरि में हुन जेको सरदारीअ जो पंहिंजे मथां इहो भार रखियो आहे त उहो माना सभु कुझु फेस करे थो वञे दोस्तों। पर हुन बि शम्स आहे, शम्स हिकु शातिर इंसान आहे जेको कंहिंखे बि किथे बि धोखो ॾेई सघे थो। धोखो ॾेई वार कंदो आहे शम्स दोस्तों। त जी दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़। वरी